बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त हिकु आम वीडियो सां अॼु हाज़िर आहियूं। क्लास पंजों जो सबक़ु पंजों सिंधी सब्जेक्ट अहम सवाल ऐं अहम जवाब जेके हिन वीडियो में असां शेयर कंदासीं। सबक़ जो उनवान आहे सूफ़ी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह। सवाल नंबर पहिरियों आहे, सूफ़ी बुज़ुर्गनि कहिड़ो पैगाम ॾिनो आहे? जवाबु आहे प्यार मुहबत ऐं अमन जो पैगाम ॾिनो आहे। उन खां पोइ सवाल नंबर 2 आहे, मेलनि में कहिड़े क़िस्म जी तफ़रीह हूंदी आहे? जवाबु आहे सैर ऐं तफ़रीह ऐं वणज वापार जो पिणु अहम वसीलो हूंदो आहे। ज़रई नुमाइशूं, अदबी कॉन्फ्रेंसूं ऐं मुशाइरा पिणु थींदा आहिनि। सवाल नंबर 3 आहे, सूफ़ी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह हारियुनि लाइ कहिड़ो पैगाम ॾिनो आहे? जवाबु आहे जो खेड़े सो खाए जो पैगाम ॾिनो आहे। सवाल नंबर 4 आहे, सूफ़ी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह जी शहादत वक़्तु ठटे जो गवर्नर केरु हुयो? जवाबु आहे नवाब आज़म ख़ान ठटे जो गवर्नर हुयो। सवाल नंबर 5 आहे, सूफ़ी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह जो मेलो कॾहिं ऐं किथे लॻंदो आहे? जवाबु आहे 17 सफ़र जोक शरीफ़ में लॻंदो आहे। असांजो वीडियो कीअं लॻो ज़रूरु कमेंट कंदा, असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं जेके तालीम वारा दोस्त आहिनि उन सां ज़रूरु शेयर कंदा, जीअं नॉलेज खे अॻिते